कश्मीर कॾहिं बि भारत जो न हो ऐं न ई कॾहिं थींदो। जम्मू ऐं कश्मीर आलमी सतह ते तकरारी इलाइक़ो मञियल आहे। पाकिस्तान जे गॾियल क़ौमुनि में कौंसल गुल कैसर सरवानी जो सिक्योरिटी काउंसिल खे ख़िताब संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जे खुलियल सरपरस्ती सां गॾु भारत ई बार बार पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई कई आहे। TTP ऐं बलोच लिबरेशन आर्मी के भारत की सरपरस्ती जा पक्का सबूत मौजूद आहिनि। उन्हनि तंज़ीमुनि पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हमला कया आहिनि। भारत की रियासती सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी के बंद करे सिंध-तास मुआहिदे बाबति भारत जो बयान हक़ीक़तुनि खे ॼाणे वाणे ख़राब करण ऐं आलिमी मुआहिदे जी ग़लत तशरीह करण बराबरि आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर अदम जी एडवाइस ते अहम कानून साज़ी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर शहादत तरमीमी बिल 2025 जी मंज़ूरी ॾिनी। किंग हमद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएट मेडिकल साइंस बिल 2025 में वाद की भी मंजूरी। नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट्स बिल 2025 भी मंजूर। सदर दानिश स्कूल अथॉरिटी बिल 2025 सूबाई मुशावरत की ज़रूरत नज़र में रखंदे नज़रसानी लाइ वज़ीर आज़म ॾांहुं वापसि उमाणे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सूबनि में दानिश स्कूल जे क़याम जी सूरत में लाॻापियल सूबाई हुकूमतुनि सां अॻुवाट मुशावरत लाज़मी आहे। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में बोंडाई समुंड ते फायरिंग के वाक़े में गिरफ़्तार हमलेआवर ते फ़र्द जुर्म लागू। हमलेआवर नवीद अकरम ते दहशतगर्दी समेत 59 इल्ज़ाम लगाया विया। पुलिस की फायरिंग में नवीद अकरम ज़ख़्मी ऐं संदसि वालिद साजिद अकरम मारिजी वियो हो। भारतीय पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल साजिद अकरम जो तालुक़ भारतीय रियासत तेलंगाना के शहर हैदराबाद सां आहे, जेको 1998 में ऑस्ट्रेलिया लॾे वियो, जंहिं बैदि हुन भारत जा 6 दौरा कया। बोंडाई समुंड ते दहशतगर्द पीउ ऐं पुट जी फायरिंग में 15 माण्हू मारिजी विया ऐं 40 ज़ख़्मी थिया हुआ। रेती वेझो शुगर मिल की बस कल्टी, टे औरत फौत, 15 ॼणा ज़ख़्मी। सादकाबाद वेझो जमालुद्दीन वाली एयरपोर्ट भरिसां शुगर मिल की बस कल्टी थी पई। हादसे के नतीजे में 3 औरत फौत ऐं 15 ज़ख़्मी थी पिया। हादसे बर्दाश्त ऐं ज़ख़्मी रहीमयार खान मुंतकिल। केतिरनि ई ज़ख़्मी की हालत गंभीर होगी। जानी नुक़सान वधण जो ख़दशो। नए देरे वेझो मुसाफ़िर वैन जो बीठल ट्रैक्टर सां टक्कर, ड्राइवर समेत 8 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरक़रार, ॾिसण जी हद घटिजी वई। ट्रैफिक रवानी मुतासिर। कंदकोट, गौसपुर, उबाड़ो, तंगवाणी, ओस्मान चाहुड़ी, ठिकराठो, बंगूबेण, सालेपट, पीरवसण ऐं भर पासे में कोहीड़ो। क़ौमी शाहराह ऐं इंडस हाईवे ते ट्रैफिक रवानी सख़्त मुतासिर। ॾिसण जी हद घटिजण सबबि हादसा वधी विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 20 खां वधीक मुल्कनि जे शहरनि ते सफ़री पाबंदियूं लागू करे छॾियूं। नई सफ़री पॉलिसी 1 जनवरी खां लागू कई वेंदी। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त अमरीका उन्हनि सभिनी परॾेहिनि खे रोकणु चाहे थो जेको उनखे गैर महफ़ूज़ ऐं गैर मुस्तहकम बणाए सघनि था। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त शाम, ॾखण सूडान, नाइजीरिया, माली ऐं बर्किनिया जे फासू ऐं अहिड़नि शहरनि लाइ
अमेरिका जे सफ़र ते पाबंदी लॻाई पई वञे, जंहिंजा सफ़री दस्तावेज़ फ़लस्तीनी अथॉरिटी जारी कंदी आहे। सदर ट्रम्प जी ताज़ी सफ़री पाबंदियुनि सबबि मुतासिर मुल्कनि जो तादाद बंटरी थी वियो आहे।